अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, ये दरगाह शरीफ जी लाइब्रेरी आहे ऐं हिन में मुख़्तलिफ़ तबरुकात आहिनि। पत्थर मुबारक आहे काबतुल्लाह शरीफ़ जी जॾहिं तामीर थी 1997 में, उनजे इस्तेमाल में जेके पत्थर मुबारक उन में हिसो आहे। पाण करीमन जे गुंबज़ ख़ज़रा जे रंग मुबारक मंझि हिसो आहे। हीअ ख़ाक मुबारक पाण करीमन जे अंदरूनी रोज़े मुबारक जी ही भी ख़ाक मुबारक आहे। ये जबल उहद जो पत्थर मुबारक आहे, जन्नतुल बक़ी जो भी ऐं हीअ मस्जिद नबवी में ख़ुसूसन पाण करीमन जे सजदे गाह जो पत्थर मुबारक आहे। ये ख़ाक शिफ़ा ही खजूर जा टुकड़ा जंहिंखे खजी जा टुकड़ा जेके पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टेक ॾींहुं बीठा हुया, ये उन जो टुकड़ो आहे। ऐं हीअ बि मुख़्तलिफ़ तबरुकात आहिनि। ऐं हीअ वरी हज़रत बी शाह मर्दान शाह छटदनी रहमतुल्लाह अलैह के जेके मुख़्तलिफ़ तोहफ़ा मिलंदा, ये उहे शयूं आहिनि। हीअ विछूं असलु आहे, पोइ इनखे मसालो हणी के महफ़ूज़ कयो वियो आहे। हीअ पीसी रोज़े वारे रहमतुल्लाह अलैह जी मलफ़ूज़ात मुबारक कलमी नुस्ख़ो आहे। हीअ मकतूबात शरीफ़, हीअ ख़ज़ानतुल मारिफ़त। ऐं हीअ वरी पीर ॻोठ हिन शहर जो ई को कारीगर आहे, उन चांवरनि ते यासीन शरीफ़, दुरूद ताज ऐं कलमा मुबारक ऐं कुल हुवल्लाह सूरह इख़लास चांवर ते लिखी आहे पंहिंजी महारत सां। हीअ पत्थर आहे जबल तूर जो। अच्छा ना, ही सूरह तूर ऐं तूर सीना जबल जी मुनासिबत सां नाज़िल कयल जेका सूरत आहे, ये पत्थर ते उहा सूरत लिखियलु आहे। हीअ पत्थर उतो जो न आहे, हीअ पत्थर ते उहा सूरत लिखियलु आहे। ऐं हीअ उहे चांवर आहिनि वरी। ऐं हीअ इंसानी वार आहे, उन ते कलम में तैयबा लिखियो आहे, लिखंदड़ कलीमुल्लाह सातो आहे। ऐं दुनिया जी नंढी में नंढी किताब उन जो ठहियल तरे सो आहे। किताब जो नालो आहे रहमत जो रस्तो, दुरूद शरीफ़ जो आहे किताब। ही 22 रिसाला आहिनि इमाम मोहिउद्दीन अरबी रहमतुल्लाह अलैह जा। कलमी नुस्ख़ो आहिनि। ये फुतूहात मक्किया, मोहिउद्दीन अरबी रहमतुल्लाह अलैह। ये किताब है मिरसादुल इबाद, महमूद बिन अहमद आइनी रहमतुल्लाह अलैह। कलमी नुस्ख़ा आहिनि ये सभु। कसीदा बुर्दा शरीफ़ ऐं हज़रत गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह जो कलमी नुस्ख़ो आहे, जो किताब आहे रिसाला कलमी। ऐं हज़रत बेटाई रहमतुल्लाह अलैह जो रिसालो आहे बहितरीन नुस्ख़ो। ऐं हीअ किताब आहे जनाबीउल हयात, हयातुल अबदिया फ़ी तरीक़त तुलाब नक्शबंदिया। ये बुखारी शरीफ़ जो वो नुस्ख़ो जेको हज़रत बी साईं सिबग़तुल्लाह पैग़ार अव्वल जे दौर में आयो, पाण उन दौर जे एतबार सां यानी तक़रीबन 1440 हिजरी में पाण वरितऊं। उन दौर में 100 रुपए में जेको तव्हांखे लिखियलु नज़र अची रहियो आहे। ऐं जॾहिं आयो त पाण इस्तक़बाल जे लाइ उन जे लाइ विया, ऐं पाण फरमायो उन वक़्त में ॼण त हाणे पाण करीमन जी ज़ात अचनि पिया, हलो उनजो इस्तक़बाल कयूं। यानी बुखारी शरीफ़ जी इहा इल्म सां मुहबत हुई। मिशकात शरीफ़ ऐं बुखारी शरीफ़
ये उम्दतुल कारी, इरशादुस सारी, ये मुसन्नफ़ अब्दुर रज़्ज़ाक़, ऐं ये 5 सूरा कलमी आहे क़ुरान करीम कलमी नुस्ख़ो। ऐं क़ुरान शरीफ़ जो ही उहे नुस्ख़ा आहिनि जंहिंजे तव्हां सुफ़े खे ॾिसंदव तव्हां ॾिसो त हर सुफ़े जी जेका इब्तिदा जी पहिरीं लाइन जो हिसो पहिरियों लफ़्ज़ु आहे उहो अलिफ़ सां शुरू थिए थो। हर सुफ़े जे शुरूआति हर सुफ़े में जेको पहिरीं लाइन आहे हर लाइन उहा अलिफ़ खां इब्तिदा थिए थी। तव्हां ॾिसी सघो था हिकु हीअ बि इन तर्ज़ ठहियलु आहे। ऐं हीअ वरी क़ुरान करीम जो उहो नुस्ख़ो आहे जंहिंजी सुफ़े जे हर लाइन जी इब्तिदा वाव सां थिए थी ऐं हिन जी वरी अलिफ़ सां थिए थी। ये मुख़्तलिफ़ क़ुरान करीम जा नुस्ख़ा आहिनि। ऐं ये मख़तूतात आहिनि पीसी रोज़े वारे रहमतुल्लाह अलैह ऐं ॿिनि बुज़ुर्गनि जे जेके ख़त मुबारक आया आहिनि या पाण लिखिया अथनि उन्हनि जो ई ख़ज़ानो आहे गॾिजल आहे। हीअ दरगाह शरीफ़ जी उहा लाइब्रेरी आहे। हिन में वरी मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में मुख़्तलिफ़ फ़ननि ते किताब मौजूदु आहिनि। हीअ अंग्रेज़ी जा हिसो आहे ऐं हिन में वरी उर्दू ऐं अरबी जा कुतुब आहिनि हर फ़न ते। ये अंग्रेज़ी मुख़्तलिफ़ फ़ननि ते किताब आहिनि। ये अरबी में भी आहिनि उर्दू में भी आहिनि। आख़िर में ही हज़रत गौस पाक हज़रत शेख अब्दुल क़ादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह जो वार मुबारक इमाम हसन इमाम हुसैन साईं जो वार मुबारक जे दरगाह शरीफ़ जी लाइब्रेरी जी ज़ियारत जे लाइ मौजूदु आहे।